पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तों, मां हिन वक़्तु आहियां दादू शहर में। दादू शहर में असांजी स्टे आहे अल मका होटल रेस्टोरेंट ते, ऐं रात असीं गुज़ारीसीं ऐं ज़बरदस्त फर्स्ट क्लास नमूने से। अॼु प्रोग्राम आहे खुलजी स्टेशन। खुलजी स्टेशन खां वरी पोइ निकिरंदासीं पंहिंजो खैरपुर मीरस रानीपुर कंबटर साइड। ऐं होॾां जेको प्रोग्राम आहे इनशाअल्लाह अॼु खुलजी स्टेशन करे पोइ ॾिसूं था जेको असांजे सुपरवाइज़र जेको हुकुम हूंदो उन हुकुम जे हवाले सां ई निकिरंदासीं। थी सघे थो वापसि मथां मका ते ई अचूं या वरी जेको आहे गम्बट ॾे वेंदासीं, का ख़बर न आहे। फ़िलहाल हवा खे ख़ूबसूरत हिकिड़ो मंज़र ॾेखारियो पिया। असांजो जेको ही मंज़र आहे पंहिंजो अलमका जे साम्हूं जेको ही चौक आहे अलाह जो नालो, जिते पंहिंजो दादू जो ख़ूबसूरत मंज़र शेर जेको मथां मां जेको लोकेशन मां दोस्तनि खे ॾेखारी आहे। मां उमेदु कयां थो तव्हां दोस्तनि खे पूरी जेका लोकेशन आहे ज़बरदस्त लॻी हूंदी ऐं पसंदि बि आई हूंदी। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि आबाद।